बोलो श्री कारकत भगवान की जय। बोलो श्री श्याम सुंदर भगवान की जय। कारकत जो महीनो थी आयो वठ भरे तू भाग खे। कारकत जो महीनो थी आयो वठ भरे तू भाग खे। की न मिलंद वक्त अणो की न मिलंद बोले ला तू माग खे। बोले ला तू कारकत जो महीनो वठ भरे तू भाग खे। धन जे खातिर छो धणीअ खे तू बुलाई थो अदा। धन जे खातिर छो धणीअ खे साण तो सां की न हलंदे। धोई वठ तू दाग खे। धोई वठ तू कारकत जो महीनो आयो वठ भरे तू भाग खे। कारकत जो महीनो आयो वठ भरे तू भाग खे। महल माड़ियूं कारखाना सब इते ही था रहन। महल माड़ियूं कारखाना मुफ्त में छो पाण हथ सां। तू वठी थो भाग खे। तू वठी थो कारकत जो महीनो आयो आ वठ भरे तू भाग खे। कारकत महीनो आयो आ वठ भरे तू भाग खे। नेत्र पंहिंजा तो कया जे कम न ईंद अंत में। नेत्र पंहिंजा तो कया जे कम न ईंदे अंत में। साण तो सा नाम हलंदे। ही न छॾज सुहाग खे। ही न छॾज सुहाग। ही न छॾज सुहाग खे। कारकत जो महीनो आयो थी वठ भरे तू भाग खे। कारकत जो महीनो आयो थी वठ आस दिल में रख सदाई तो उदासी ध्यान जी। आस दिल में रख सदाई तो उदासी ध्यान जी। कर बसर तो भल गरीबी। कर बसर तो भल गरीबी। खाई रोटी साग खे। खाई रोटी कर बसर तू भल गरीबी। खाई रोटी साग खे। कर बसर तू भल गरीबी। खाई कारकत जो महीनो कारकत जो महीनो आयो आ वठ भरे तू भाग खे। कारकत
जो मैनो न मिलंद वक्त अहिड़ो बोले ला तूं माग खे कारकत जो मैनो आयो थी वठ भरे तूं माग खे कारकत जो मैनो आयो थी दीनन दयाल अति सदा कृपाल दीनन दयाल अति सदा ओ अनंग नंग पाल श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी गिरवर धारी आए सब चवन बनवारी रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथुरा में जायो अची गोकल वसायो वृंदावन गौ चारी थी द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ द्वारका जो नाथ ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी जसोदा जो बाल के चवन नंदलाल जसोदा जो बाल के चवन आए गायन जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव को कमाल बटे आयो पंहिंजो बाल भई लीला जय न्यारी थी जिन गीता जो ज्ञान सब जाने तो जहान बड़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी निन्नो देखो धारे तो ध्यान देखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भगत ने उच्चारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई बोलो श्री कारकत भगवान की राम रमापत रूप तूं दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तूं मेहरबान कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो श्री कारकत भगवान आस सब पूरन कंदो ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति शांति शांति। साथ संगाती महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान श्री श्याम सुंदर सतभामा के और महात्मा नारद मुनि राजा पृथुअ के वर्णन करे रहिया आहिनि।
काल हिन जे 28वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। त कीअं सभिनी देवनि जो वासो वणनि में थियो, जंहिंमें शिव वञी करके बड़ में वासो कयो आहे और विष्णुअ पिपल में और ब्रह्मा जीअ केसूपुल में और ॿिया बि जेके भी सभई देवताऊं आहिनि, माता पार्वतीअ जे वचननि अनुसार सभिनी वञी करके वणनि में वासो कयो आहे। तंहिं करके हिन कार्तिक वारे महीने में माण्हू घर हुजे, ॿाहिरि हुजे, बन बरपट में हुजे, तो बड़ जे वण हेठां या पिपल जे वण हेठां वेही करके ध्यानु धारींदो आहे तो उनखे घणे फल जी प्राप्ति थींदी आहे। कार्तिक महीनो उनजो जीवन सुखालो थो बणाए पियो। अहिड़ा वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 29 अध्याय में महात्मा नारद ऋषिअ जो राजा पृथुअ खे छंछरु ॾींहुं सवा पहर ताईं पिपल जी पूजा जो राज़ वर्णन करे ॿुधाइणु ऐं कार्तिक कथा जो समापन करणु। बोलो श्री कारकत भगवान। पुछो पृथुअ वरी नारद खां पिपल संदो परसंग, छंछरु ॾींहुं पूजा संदो कहिड़ो आहे ढंग। हरे राम। चयो नारद तूं राजन बुध कथा समूरी तूं साजन, कथा अमृत मंथन जी मशहूर आए सारे जग में ज़ाहिरा ज़हूर। चयो लक्ष्मीअ शादीअ खां अॻु हो श्री विष्णुअ जे वेही लॻ हो। मुंहिंजी वॾी भेण अलक्ष आहे जा अञा परिणियल जग में न आहे, उन हूंदे कीअं मां शादी करियां पंहिंजो मांग सिंदूर न मोर भरियां, या उन सां बि अवी शादी करियो या उन लाइ कोई वर ॻोल्हियो। बुद्धि विष्णुअ घुरायो भगत हुयो, बुद्धि विष्णुअ घुरायो भगत। ऋषि उद्यालक खे ईअं चयो, ऋषि उद्यालक खे तूं मुंहिंजो संडू बणी शादी कर, तूं मुंहिंजे सालीअ जो सिंदूर तूं भर, मुंहिंजे सालीअ जो। बुद्धि ऋषिअ कीन नाकार कयो, ऋषिअ कीन अलक्ष सां पाण हो सगरो थियो, अलक्ष सां पाण हो लक्षण अलक्ष जा अहिड़ा अदा, लक्षण अलक्ष जा अहिड़ा जीअं ॾाइण या जिन भूत कंदा। वठी उनखे ऋषि आश्रम आयो, वठी उनखे ऋषि अची हवन यज्ञ सां सिंगारियो। पढ़ी वेद मंत्र पियो पाठ करे, पढ़ी वेद मंत्र पियो ऐं आरती करे पियो ध्यानु धरे, ऐं आरती करे पियो। ॾिसी अलक्ष क्रोध में भरिजी वई, चयो बंदि करियो ॾाढी ग़लती कई, चयो बंदि करियो ॾाढी ग़लती करे, शादीअ जायो व्यस फांसी करे। मूंखे कहिड़ी ख़बर हुई सन्यासी, मूंखे कहिड़ी ॿुधी वचन संत चयो मूंखे ॿुधाए, कीअं परसन थींदीअ से गुसणाए। तूं
आज्ञा मनी भगवान संधी मूं आज्ञा मनी भगवान मूंखे कहिड़ी ख़बर छा शादी कंदी मूंखे कहिड़ी ख़बर छा मूंखे कहिड़ी ख़बर छा शादी कंदी चयो अलक्ष बुध ऋषि तूं मुंहिंजे रहण जी जाइ जहिड़ो झटो खिट पिट हुजे ऐं ॿी कल सदाई ऐं ॿी हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको हिकिड़े दफ़े महाराजा प्रतुअ वरी बि महात्मा नारद मुनीअ खां पुछो महाराज पिपल देव खे छंछरु ॾींहुं पूॼो वेंदो आहे रुगो हिकिड़े ॾींहं जे पूॼन जे लाइ पिपल वण देवता आहे काल्ह ॿुधी आयो आहे भई हुन में भॻवानु विष्णुअ जो वासो आहे पर हाणे भॻवानु विष्णु त वासो करे थो पियो पर छंछरु ॾींहुं हुनजो पूॼन विशेष रूप सां कयो वेंदो आहे। हिंदू धार्मिक लोक हर छंछरु ॾींहुं पिपल देवता जी परिक्रमा कंदा आहिनि चारे राम उनखे धागा ॿधंदा आहिनि तिलक ॾींदा आहिनि गुल फुल चाढ़ींदा पिपल देवता आहे महाराज। पोइ हाणे छंछरु ॾींहुं रुगो ईअं कहिड़े कारण हुनजो एॾो धूमधाम सां पूॼन थो कयो वञे पियो महात्मा नारद मुनि चवणु लॻो त हे राजन तूं धन्य आहीं ॿुध मां हिन कथा जो बि राज़ तोखे ॿुधायां थो पियो इहा आहे समुद्र मंथन जी ॻाल्हि चारे राम जंहिं वक़्तु देवताउनि और दैतनि गॾिजी करके अमृत जे प्राप्तीअ जे लाइ समुद्र मंथन कयो 14 रत्न निकिता त उन मां लक्ष्मी बि निकिती हुई जबकि भगवान श्री नारायण खे अर्पण कई वई। हाणे शादी थियण खां अॻु में माता लक्ष्मीअ वेनती कई भगवान श्री विष्णुअ खे हे प्रभु मुंहिंजी वॾी भेण वेठी आहे जंहिंजो नालो आहे अलक्ष्य चारे राम हाणे वॾीअ हूंदे नंढीअ जो विवाह थिए या तो ॻाल्हि ठीकु न आहे या तो तव्हां उन्हीअ सां बि विवाह कयो या तो हुन जे लाइ को वर ॻोल्हे अचो पहिरियों वॾीअ भेण जो विवाह थिए त पोइ मां तव्हां सां शादी करियां चारे राम। भगवान श्री नारायण अहिड़ी लीला कई पंहिंजे परम भक्त ऋषि उद्यालक खे यादि कयो बोलो भक्त भगवान। हाणे महात्माउनि संतनि में भक्तनि में भगवान जो कमु पवे सॼे संसार जो तो कमु फाथो पियो आहे भगवान में चारे राम पर भगवान जा अहिड़ा भक्त बि थिया आहिनि जिन खे वरी भगवानु यादि कंदो आहे कमु पहिरीं तंहिं करके चयो आहे न कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े हरिओम। उद्यालक ऋषि खे यादि कयो उद्यालक ऋषि कदम अची करके साम्हूं प्रकट थियो भगवान जो दर्शन कयो नमस्कार कयो प्रभु कीअं यादि कयो अथव प्यारा हीअ ॻाल्हि आहे तूं मूंसां हाणे रिश्तो ॻंढ कहिड़ो रिश्तो भई संडूअ जो चारे राम मुंहिंजी साली वेठी आहे पहिरियों तूं उन्हीअ सां शादी कर त पोइ मां लक्ष्मीअ सां शादी कयां बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान। भगवान जूं लीलाऊं ॾिसो भई केॾियूं विचित्र आहिनि माण्हू ॿुधी करके और उन्हीअ मां आनंद वठे कथाऊं ॿुधण जे लाइ आहिनि आनंद वठण जे लाइ उन्हनि में शंका करणु जीव जो कमु कोन आहे जिते शंका कई माना उते कथा जो फल उनजो नाश थो थी वञे पियो। श्रीमद् भागवत महापुराण जी समूरी कथा राजा परीक्षित खे श्री सुखदेव महाराजनि 7 ॾींहंनि में ॿुधाई पर इहो शर्त रखनि भई किथे बि भगवान जे लीला में शंका न कजांइ भल तूं उन जी ॻाल्हि जे लाइ पुछजांइ मूंखां चारे राम तॾहिं तोखे समूरी कथा जो फल प्राप्त थींदो। हाणे भगवान जी लीला आहे और हू तो सभु चाहे जीअं चाहे तीअं करे सघे थो पियो भगवान जा ॾिसो भई लीलाउनि जे करके कीअं रिश्ता पिया था खुलनि पिया भगवान जो संडो भी थियो भगवान जो सालो भी थियो भगवान खे भी संसारी रिश्ता निभाइणा था पवनि पिया जेकॾहिं शादी करणी आहे तो
जय हरे राम। माता लक्ष्मी जो उन्हनि खे मिली भई हुन सां हाणे विवाह थिए त हुन सां रिश्ता बि ॻंढिजी विया न। साले जो प्रसंग ॿुधी आहे न जलंधर जो। जय हरे राम। हींअर वरी हाणे भॻवान जो ॿियो रिश्तो बणियो संडूअ जे रूप में। उद्यालक ऋषि हथ जोड़े बीठो आहे, महाराज ॿियो अञा छा खपे। वॾनि माण्हुनि सां त कहिड़ो बि रस्तो निभाइबो आहे संसार में। ॾिसो वॾे माण्हूअ जे लाइ माण्हू पंहिंजो रिश्तो कीअं ॻंढे छॾींदो आहे। परे परे जो बि रिश्तो हूंदो आहे तो ईअं वेझो करे ॿुधाईंदो आहे त भई वॾो ॼण भई नेह आहे हुन सां। जय हरे राम। छोकी प्रसिद्ध माण्हू आहे, वॾो माण्हू आहे न। को ग़रीब हुजे निर्धन हुजे उन सां सॻो भाउ बि जेकर चवंदो भई हिन जो मुंहिंजो भाउ किथे आहे, वेझा रिश्ता बि निभाइणु न चाहींदो। ऐं भॻवान सां संडूअ जो रिश्तो उद्यालक ऋषि चवणु लॻो महाराज जीअं आज्ञा कयो। भगवान उन्हनि जी शादी कराई पाण में और पोइ वञी करके लक्ष्मीअ सां पणिजी करके विष्णु लोक में विराजमान थियो। बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान। महात्मा नारदमुनि चवणु लॻो त हे राजा प्रथु, उद्यालक ऋषि अलक्ष्य खे वठी करके और पंहिंजे आश्रम में आयो। बड़े धूमधाम सां हवन यज्ञ जी तैयारी कराई। भई हाणे शादी करे आहियूं, हिक मां ॿ थिया आहियूं, तो घटि में घटि आश्रम खे सिंगारियूं त सही। खूब गुल फुल वैद्य अगरबत्तियूं धूप ॿारे करके हवन यज्ञ सां खूब आश्रम खे सिंगारियो और वेद मंत्र पढ़णु लॻो, आरती करणु लॻो, ध्यानु पियो धारे। अलक्ष्य जो ॾिठो धुओं आरतियूं पयूं थियूं ॿरनि पयूं, धुआं पिया था उथनि पिया, क्रोध में भरिजी। अरे बंदि कर, इहो छा थो करें पियो। जय हरे राम। काॾे मां तोसां शादी करके अची फासी वियसि, मूंखे कहिड़ी ख़बर है सन्यासी तूं ही कमु कंदो आहीं। उद्यालक ऋषि ॿुधी करके चवणु लॻो अरे त पोइ तूं ॿुधाए तोखे कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे, शामे तूं प्रसन्न थींदी आहे, मूंखे कहिड़ी ख़बर शादी जी छा कबी आहे। हे तो भॻवान मूंखे आज्ञा कई, उन जे चवण ते मां तोसां शादी कई और तोखे हेॾे वठी आयो आहियां। अलक्ष्य चवणु लॻी त हे ॿुध ऋषि, मां उते रहंदी आहियां जिते झेड़ो हुजे, जिते खिटपिट थींदी हुजे, जिते कलह पई थींदी हुजे। अरे तूं मूंखे किथे वठी आयो, हवन यज्ञ पूॼाऊं पाठ तो करें पियो। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, उन अलक्ष्य जा लक्षण जंहिंजो नालो ई आहे अलक्ष्य, जंहिंमें को बि लक्षण ई न हुजे सुठो। जय हरे राम। अहिड़ा लक्षण प्रेतन और जिनन वारा महात्मा ॿुधी करके वाइड़ो थी वियो। ॿुधी वचन ऋषि थियो थी वाइड़ो वियो, जीअं भाग कीअं भाग फिटो पंहिंजे मन में चयो। पर ईश्वर जी माया ॼाणी, चई मुख सां की न काई वाणी। वज वठी हलियो वियो कुटिया छॾे, वरी मोटियो की न की पंहिंजे तॾे। ॾिसी अलक्ष्य कयूं ॾाढियूं रड़ियूं, तो विष्णुअ मूं सां तादियूं कयूं। ॾिनो पति तो मूंखे अहिड़ो वठी, जंहिं विरह विछोड़े जी ॿारी बठी। ॿुधी रोअण भेण जो लक्ष्मीअ चयो, प्रभु खेसि हली को आथत ॾियो। मञ चवण आया ॿई हुआ उन वटि, मञ चवण आया ॿई हुआ उन। रोई हाल अलक्ष्य कयो झटपट रोई हाल। चयो विष्णुअ पंहिंजे कर्म करे, चयो विष्णुअ छॾे तोखे उद्यालक वयो परे, छॾे तोखे वरी की न की मोटी सो ईंदो, वरी की न की मोटी सो। फल कर्म संदो सभु भोगींदो, फल कर्म संदो। अजवार शंशर ही आयो, अजवार शंशर ही आयो थी, अजवार शंशर ही आयो। सिज सवा पर मथे धायो थी, सिज सवा पर मथे। हे वण जो आड़े पिपुल संदो,
वास सदा इन में रहंदो। मां हर संशर ते ईंदुसि पियो, मां हर संशर ते सवा पर रहा तो वचन कयो, सवा पर रहा कंदो जेको अची तुंहिंजो दर्शन, तंहिंजो वार विङो न कंदो दुश्मन। सब कारज उन्हनि जा थी वेंदा, सब कारज उन्हनि जा, हे वचन सचा मुंहिंजा थींदा। इन रीत सजी थी पूरी कथा, इन रीत सजी थी ॿुधी सोन कन सूत खिटे क्या मथा। ॿुधी गद गद थी राजा प्रथु वयो, ॿुधी गद गद थी राजा प्रथु अचने मटे मसां कारकत कयो, अचने मटे मसां कारकत कयो। पूरो इते कारकत संदो 29 अध्याय, बाक़ी महात्म सब ॿुधो रखी उदासी भाव बोलो सेरी। हरे राम। महात्मा उद्यालक जो ॿुधो भेणा, हिन जा अहिड़ा लक्षण जहिड़ो कलह खिटपिट हुजे तो कलयुग जा लक्षण आहिनि। जिन भूत प्रेत हिकु अहिड़ो मुंहिंजो भाग फिटी वियो, हे मां भॻवान जी माया कहिड़ी थी, मूंखे हिन सां परणाए करके भॻवानु पाण थो वञी करके लक्ष्मीअ सां सुखी थियो आहे। वीचार करणु लॻो भई हाणे हिन सां तो निभजंदी कोन, तंहिं करके उहो आश्रम ई छॾे करके और उतां हलियो वियो। भई हिते तूं रही पई हुज, वरी कॾहिं मोटी कोन आयो। 2-4 ॾींहं जो गुज़रिया, अलक्ष्य ॾिठो हे भई महात्मा काॾे हलियो वियो, ऋषि काॾे हलियो वियो, रड़ियूं वठी करके कई विष्णुअ खे पई, भॻवान खे ॾोराप पई ॾे, हे कहिड़ो मूंसां तो वर वठी ॾिनो आहे, हे अहिड़ो पति जेको विछोड़ो ॾेई वियो मूंखे। उहे रड़ियूं वाका वञी करके विष्णु लोक ताईं पहुता। लक्ष्मीअ जे कननि ते लक्ष्मी भगवान विष्णुअ खे चवणु लॻी, हे प्रभु हाणे हलो, उनखे कुझु आथत धीरज ॾियो। 2 ॼणा अची करके अलक्ष्य वटि पहुता और भगवान विष्णु चवणु लॻो त हे अलक्ष्य, तुंहिंजा कर्म अहिड़ा आहिनि, कल्ह खिटपिट महात्मा सां कीअं तुंहिंजी निभजंदी, इन करके हो त तोखे छॾे करके हलियो वियो, हाणे तो वरी कॾहिं मोटंदो कोन। इहो हर कंहिं जीव जे कर्म जो फल आहे। चारे राम, तुंहिंजा लक्षण ई अहिड़ा आहिनि। पर हाणे ठीकु आहे, अॼु वार अथई छंछर जो और ही सिज भी चढ़ी आयो आहे 1.25 पहर। चारे राम, सॼे ॾींहं में 8 पहर चया वेंदा आहिनि न। गुरूअ खे अरदास कबी आहे न भई 4 पहर ॾींहं जा, 4 पहर राति जा सुख सां गुज़ार। 8 पहर थींदा आहिनि सिज उभरण खां वठी करके ॾींहं जा पहर शुरू थींदा आहिनि। 1.25 पहर यानी 3 कलाकनि जो पहर थींदो आहे और ॿियो मुनो कलाक खनि ॿियो, माना सिज उभरण खां वठी करके लॻभॻि 4 कलाक, पौणा 4 कलाक, माना 10 बजे ताईं। चारे राम, भॻवानु चवणु लॻो त हे 1.25 पहर सिज उभरियल आहे, तंहिं करके मां हर छंछर ते तो वटि ईंदुसि और 1.25 पहर ताईं तोसां गॾु रहंदुसि। तूं हिन पिपल में वञी करके वासो कर, छो जो लक्षण ई तुंहिंजा अहिड़ा आहिनि। जिन्हनि भूतनि और प्रेतनि जा उहे वणनि में वासो कंदा आहिनि, तूं बि हिते रहो। हर छंछर ते मां अची करके तोसां इहो 1.25 पहर गुज़ारींदुसि और जेको बि तुंहिंजो अची करके छंछर ॾींहुं दर्शन कंदो, हिन वण में तुंहिंजी पूॼा कंदो, उन जा सभु कार्य सिद्ध थींदा। इहे मां तोखे वचन थो ॾियां पियो। बोलो श्री नारायण भगवान। महात्मा नारद मुनि चवणु लॻो त हे राजा प्रथु, इन करके इहो छंछर वारे ॾींहं जो महात्म आहे भई 1.25 पहर ताईं यानी 10 बजे ताईं पिपल जी पूॼा थींदी आहे, जो ते भगवानु पाण विष्णु अची करके और अलक्ष्य सां उहो वक़्तु गुज़ारींदो आहे।
अहिड़ी परम पावन कथा ॿुधी करके सोनिक आदिक रखीश्वरन श्री सूत जी खे मथो टेकियो। महाराज असांजा अहो भाग्य आहिनि जो तव्हां असांखे समूरे कारकत जो महात्म वर्णन करे ॿुधायो। हुन राजा प्रथु बि अहिड़ो कारकत जो महात्म ॿुधी करके ॾाढो गदगद थियो। महात्मा नारद उन्हीअ खां मोकिलाए आशीर्वाद वठी करके और पंहिंजे राज में नित नेम सां श्री कार्तिक महीने जो पालन कंदे और पंहिंजो जीवन सफलो कयो। हिते हिन कथा सां गॾु ई कार्तिक महीने जे महात्म जो 29 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री श्याम सुंदर भगवान। बाक़ी आहे हिन जो आख़िरी 3 अध्याय और बाक़ी वञी करके हिकु तिथि सुभाणे जी बची आहे कार्तिक पूर्णिमा श्री सत्यनारायण स्वामी जी योग सां गॾु। तो सुभाणे 3 अध्याय वर्णन कबो जंहिंमें कारकत महीने जी उद्यापन यानी मोकिलाए जी विधि और सेजा दान जो महात्म आहे। त न कारकत महीने के पालन करण वारे खे उन जो मोकिलाव कीअं करणु घुरिजे, सेजा दान जी विधि अनुसार कारकत जी आशीर्वाद हुजे, सो महात्म 3 अध्याय जो सुभाणे वर्णन कयो वेंदो और उन सां गॾु हिन कार्तिक महात्म जो भोग साहिब बि पातो वेंदो। बोलो श्री कारकत भगवान। और सुभाणे परम पावन तिथि आहे गुरु नानक देव साहिब जन जी जन्म जी। बोल गुरु नानक। तो उन उपलक्ष्य में राति के समय 1:20 जन्म जो समय आहे गुरु साहिब जन जो कि डोली लाथी वेंदी। 11 खां 1 बजे ताईं सत्संग कार्यक्रम और 1 बजे गुरनि जे वाणीअ जो पाठ रखियल आहे सारो महीनो, सो भी अची करके पूर्ण थियो आहे। उन जो भोग साहिब पाए और 1:20 पूरे गुरु साहिब जन जे जन्म जी डोलीअ जो तव्हांखे दर्शन करायो वेंदो। बोल गुरु नानक देव। हींअर प्रेम सां प्रसाद भी वठो और ये शब्द भी चवायो। राधा तू बण मां श्याम थो बणा, राधा तू बण मां सीता तू बण मां राम थो बणा। छा रखियो सी नालो? गुरमीत। छा कड़ाम खणी आई है? हाँ रखे थोड़ो खोलेस। देख जोड़ करूँ अरदास भावें ताणे रास आप जाने करे आप प्याणे रात तिस गए नाम का हा जोड़ खला कीचे अरदास। अरदास सर्व कमरा सचे सतगुरां के पास। हे अंतरामिता बालक गुरमीत जी अरदास। सारे कुटुंब परिवार जी अरदास। बालक जे जन्म उत्सव में अवां जे अॻितां सारो कुटुंब परिवार अरदास कराए रहिया आहिनि। बालक खे सदबुद्धि प्राप्त करे ॾींदा, भलो भाग कंदा, देश प्रदेश रक्षा करना, पंहिंजे नाम जी बख़्शीश कंदा। मृदक कीला गुरु नानक नाम चरण तिकला, तेरे बाणे सर्व संगत का भला। बोल गुरु नानक देव की। बोलो श्री कारकत भगवान। खाणो न मिलाए करे ऐं प्रसाद विराइनि थोरो थोरी बचाए ॾिजानि। राधा तू बण मां श्याम थो बणा, राधा तू बण मां श्याम थो, सीता तू बण मां राम थो बणा। सीता तू बण मां राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम। श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम। राधा तू बण मां श्याम थो बणा, राधा तू बण मां सीता तू बण मां राम राम राम, राधे श्याम श्याम श्याम। राधा बणी जे तू ईंदे मूं वटि, राधा बणी जे तू ईंदे की न की थींदो तुंहिंजो कुझु घटि, की न की थींदो तुंहिंजो, की न की थींदो तुंहिंजो कुझु घटि।
सीता बणी जे तूं ईंदे मूं वटि, सीता बणी जे तूं ईंदे बाग ठही वेंदो मुंहिंजो झटपट। खत तूं बण मां सलाम, खत तूं बण मां पैगाम थो बणा, खत तूं बण मां पैगाम थो, सेठ तूं बण मां गुलाम थो बणा, सेठ तूं बण मां गुलाम। राधा तूं बण मां श्याम थो बणा, राधा तूं बण मां, सीता तूं बण मां राम थो बणा। राधा बणी जे तूं दर्शन नींदे, राधा बणी जे तूं दर्शन, सुखी सदाई जग में थींदे, सुखी सदाई जग में। सीता बणी जे तूं दर्शन ॾींदे, सीता बणी जे तूं दर्शन, जस जो भागी जग में थींदे, जस जो भागी जग में। हथ तूं बण मां सलाम थो बणा, हथ तूं बण मां, पथ तूं बण मां धाम थो बणा, पथ तूं बण मां। राधा तूं बण मां श्याम थो बणा, राधा तूं बण मां, सीता तूं बण मां राम थो बणा। राम 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 सिया राम राम राम, श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम। राधा बणी जे तूं दया धारींदे, राधा बणी जे तूं दया धारींदे, पंहिंजे पेरनि खे पाण पारींदे, पंहिंजे पेरनि खे। सीता बणी जे तूं दया धारींदे, सीता बणी जे तूं दया, पंहिंजा उदासी भगत तारींदे, पंहिंजा उदासी भगत। घर तूं बण मांगे राम थो बणा, घर तूं बण मांगे राम थो, शब्द तूं बण मां नाम थो बणा, शब्द तूं बण मां। राधा तूं बण मां श्याम थो बणा, राधा तूं बण मां, सीता तूं बण मां राम थो बणा, सीता तूं बण मां। राम 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 सिया राम राम राम, श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम। बोलो श्री राम कृष्ण भगवान की। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवर्ध्यानिगमनं, वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज, मंगलं पुंडरीकाक्ष, सर्वमंगलाय तनोहरि। बोलो राजा रामचंद्र, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।